टू शॉट में सिंगल शॉट में सिंगल में वाक़ियो पेश आयो आहे बाबति तव्हां छा चओ? सॼी सिंध ॾुखारी आहे साईं सलेमान लाजपत जी नियाणी न आहे बल्कि क्यों जेको वाक़ियो पेश आयो असां लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं सॼी सिंध ॾुखारी आहे हीअ साईं मोहम्मद सलेमान लाजपत जी नियाणी न हुई बल्कि हीअ सिंध जी नियाणी आहे असां अहिड़े अमल जी लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं ऐं पूरी सिंध साईं सां गॾु आहे जेसिताईं साईं जी नियाणी सां इंसाफ़ न थींदो हीअ सिंध जी नियाणी आहे हीअ क़ौम जी नियाणी आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे अपील थो करियां त हिकु उस्ताद जी नियाणी सां हेॾो ज़ुल्म थियो आहे हुन ते सोबोटो था वरितो वञे नंढनि शयुनि ते तव्हां सोबोटो वठो था चीफ जस्टिस हाई कोर्ट खे अपील थो करियां ऐं सूबाई हुकूमत खां मुतालबो थो करियां IG खां मुतालबो थो करियां त जेका पुलिस तरफ़ां ग़लति FIR दाख़िल कई आहे उहा साईं जेको उस्ताद आहे असांजो सलेमान लाजपत उनजे लिखियल जेका लिखत में जेका ॾिनल आहे FIR उहा FIR दाख़िल कई हुजे ऐं अहिड़े ग़लति हरकत पुलिस जी अहिड़ी ग़लति हरकत ऐं साईं जी नियाणी सां इंसाफ़ ॾियण जे लाइ ऐं सिविल सोसाइटी सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि खे गुज़ारिश थो करियां त हिकु उस्ताद जी नियाणी जंहिंखे सलाम आहे साईं खे जंहिं इहो सोशल मीडिया ते उजागर कयो काफ़ी अहिड़ा माण्हू जेके इहे केस लिकाए छॾींदा आहिनि जंहिंसां मुआशरे में ही बदकिरदार माण्हू उनखे हथी मिले थी उनजे लाइ असां सूमर जे ॾींहुं समूरी सिंध जे प्रेस क्लब ते एहतिजाजी मुज़ाहरा कंदासीं जेसि ताईं उस्ताद सां इंसाफ़ न थींदो सिंध जा उस्ताद ऐं सिंधी माण्हू ऐं हिन क़ौम जा माण्हू साईं सां गॾु आहियूं वाक़िए ते छा चवंदा? अहिड़ो दिलख़राश वाक़ियो आहे ठाव ॾारींदड़ वाक़ियो आहे जो इन ते लफ़्ज़ जेके आहिनि इंसान जी निड़ी में अटकियो पियो हक़ीक़त में ही साईं सलेमान खे जस हुजे न त सिंध जो रवायती मुआशिरो जेको आहे अहिड़नि केसनि खे दॿाइण जी कोशिशि कंदो आहे नतीजे तौर ते जेके मुजरिम आहिनि उहे ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़े तहफ़ुज़ में हलिया था वञनि असां सिंध जा उस्ताद जेके बि आहियूं बग़ैर कंहिं सियासी तफ़रीक़ जे तनज़ीम तफ़रीक़ जे साईं सलेमान जी नियाणी सां जेका ज़्यादती थी आहे असां सम्झो था त हीअ वार्ता असां पंहिंजे मथां सम्झूं उन जी सॼी वार्ता जे ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे राति खां वठी सभई दोस्त सिंध जा उस्ताद हिते जेके आहिनि कराची डिवीज़न जा सभु मौजूदु हुआ अॼु ही सभई दोस्त असां हिते पहुता आहियूं ऐं जेको हीउ ऐलान थियो आहे हाजी शफ़ी या असांजे तरफ़ां इहो गॾियल ऐलान आहे त सूमर वारे ॾींहुं सिंध में बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे सभई जेके बि असांजे उस्ताद आहिनि उहे सिंध जे सभिनी प्रेस क्लबनि ते गॾियल एहतिजाज बि कंदा उन सां गॾोगॾु जेके सिविल सोसाइटी जूं तनज़ीमूं आहिनि सियासी तनज़ीमूं आहिनि ऐं औरत तनज़ीमूं आहिनि इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं आहिनि उन्हनि खे बि अपील करियूं था त तव्हां जॾहिं माइक मुख़्तियारा जे वाक़े ते एॾो हिकिड़ो रद्दअमल पैदा करे उनखे आलमी सतह ते पहुचायो था काइनात सुमरो जो वाक़ियो जेको आहे उहो इन जी सतह ते पहुचे जिते मुजरिमनि खे सज़ा मिले थी या ज़ैनब केस में 3 महीननि जे अंदरि उन्हनि मुजरिमनि खे फांसी मिले थी त असीं इहो मुतालबो कंदासीं त हीअ त ATC कोर्ट में हलाए वञे ऐं मॉडल कोर्टनि में 3 महीननि जे अंदरि इन्हनि खे जेको आहे फतवारी कैफ़े किरदार ते पहुचाए वञो हीअ असांखे सुबुह ख़बर पई आहे त FIR जेका आहे उहा वारिसनि जी मर्ज़ी सां दाख़िल न कई वई आहे असीं चवंदा त हिन सभ खां वॾे में वॾो जुर्म आहे क़ानूनी तौर ते हीअ टेम्परिंग आहे जेका कई वञे पई एतिरो कोन हलंदो